Assalamualaikum viewers, welcome to Sindhi cooking channel. रात असां वियासीं ॿाहिरि डिनर करणु कबाबजी ते तमामु बहितरीन हिते हुयो ठहियलु। हिते हिकिड़ो बूथ हाउस बि हुयो। सभिनी ॿारनि जो ज़िद हो त बूथ हाउस में वञी डिनर कयूं, पर मां चयो घर में बि तव्हां बूतनि जहिड़े ॿारनि सां वक़्तु गुज़ारियूं, ॿाहिरि अचूं त उते पहिड़ा बूत ॾिसूं कहिड़ी असांखे मानी वणंदी। बूथ हाउस खां असां परे भॼी वियासीं। इन माहौल में असांजी वेहण ते दिलि कोन पई थिए। पोइ असांजे ॿारनि ॾिठा इहे इलेक्ट्रॉनिक झूला, जेको हाणे मेलो घुमिया त पेट न भरियो अथनि। हिते ॿाहिरि बि इंतज़ामु हुयो वेहण जो, पर ॿाहिरि केर बि न हुयो। हिते हिननि टेंट ठाहिया हुया, सभु माण्हू हुन टेंटनि में पिया वेहनि। सीअ जे करे असां बि पोइ हिकिड़े टेंट में अंदरि घड़ी पियासीं। माशाल्लाह इंतज़ामु ॾाढो सुठो थियलु हुयो। अंदरि सीट हुयो, पर माना एतिरो न जेतिरो ॿाहिरि हुयो। पोइ असांखे इहे मेन्यू ॾिननि ऐं इहे शयूं ॾिसी असांजे वात महिल गिग पई ॻड़े। हिन जा रेट ॾिसी ऐं चुप करे पिया वञूं। ऐं ॾिसो सूप हुया, नगेट्स हुया ऐं बर्गर्स, हे वेजिटेबल्स, फ्राइड वेजिटेबल्स। सोचां पई घर में असां ठाहे ॾिसूं। चाउमीन जो नालो ॿुधी असांजा ॿार चरिया थी विया। ऐं हे कुझु हुया अरबियन डिशिस, हे इटालियन कुज़ीन। तो दिलि त चए पई, पर रेट ॾिसी हल बाबा अॻिते को सस्तो ॻोल्हियो। हे कुझु ग्रिल्ड कबाब हुया ऐं हे कुझु कबाबजीस जा कबाब हुया। असां इहा हांडी घुराईसीं, चिकन पिशावरी हांडी हुई। असां चयो ट्राए कयूं न्यू डिश या ॿिया नान घुरायासीं। हा त हे हुयो सरफ हुयो, पाणी ब्राइट सरफ न हूंदो, मज़ाक पई कया हुया। ब्लूबेरी जो शेक हुयो, केक, इहे शयूं त असां न ऑडर कयूं। ऐं आइसक्रीम बि हुई ज़ाहिर आहे। इहे सीअ में असां कीअं ऑडर कयूं। हा त पोइ 25 मिंट वेट करण खां पोइ असांजो ऑडर अची वियो। जेको असां ऑडर कयासीं कबाबजी जा कबाब, नान, चपातियूं ऐं पिशावरी हांडी, धुआंधार हांडी ॾेई विया गरम गरम। हा बाबा स्टार्ट थियो असांजो डिनर। असां तमामु फज़ीलत सां सफ़ाई सां खाधोसीं। हांडे में जेके मिर्च हुया न सावा, पहिरियों मां सोचियो त तिखा हूंदा, पर एॾा मिठा मिर्च हुया। पर असां उनखे चयोसीं थोरी स्पाइसी घटि रखिजोसि। ऐं ॿार चरिया आहिनि, वरी रोअनि न त मिर्च लॻी विया। हा त उन खां पोइ मां चयो हिकु कबाब टेस्ट करे ॾिसां। इहे बि ज़बरदस्त हुया। ईअं सम्झो त हांडी खां वधीक इहे कबाब हुया। चटणियूं ॾिनी हुई इमली जी, नान बसि उन्हनि ॾेखारिया कुझु ऐं ॾिना इहे सादा नान। कहिड़ा गुज़ारो कयोसीं, चङो ख़ासो बिल असांजो अची वियो। हा त पोइ पाणी जा जॾहिं पैसा असांखां वरितो 200 रुपया हिकिड़ी बोतल जा, त पोइ छो न पियऊं। असां पीतोसीं पाणी, वणियो न वणियो सीअ में पाणी पीतोसीं। ॾिठो केॾो सली। हा त पोइ बिल भरे पोइ असां इहे फ़ोटू कढाए उन जी प्रिंट बि वरितीसीं न। बसि लुटण जा तमामु इंतज़ाम हुया, माण्हुनि जा खीसा ख़ाली करण जा। पोइ असां ॿाहिरि वरितासीं पान पंहिंजे पैसनि सां अलॻि सां, उन्हनि थोरी ॾिनो कुझु। हा त पान खाई पोइ असां वञूं पिया घर। हे राति जो मंज़रु, रोशनियुनि, हैदराबाद शहर जी रोशनियूं, सीअ में एॾो ॾकूं पिया। पोइ घर अची पननि जी बाहि ॿारीसीं, पना ॿारे हथ सेकियासीं। थोरो त सोचो गरम थियूं, निंड त अचे सुकून जी। पना पिया ॿारे बसि हथ पिया सेकियूं। माशाल्लाह मज़ो अची वियो। थैंक्स फॉर वॉचिंग। लाइक कजो प्लीज़, सब्सक्राइब कजो।
अल्लाह हाफ़िज़।